कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता कुरान सुनो। हैदर मौला अली मौला। बादशाह खान जो लिखे राय अॼु ॾींहं ते जेको कयो अथई उहो सभु विसारे। मन यो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। शायद तुझे जिस्म तक कोड़न जा निशान रही गया। बस बुजुर्गो नथो सुञाणा, तुंहिंजो दिमाग़ तो सही आहे न? मुझो नालो रमूरा केड़ थव? यार असां तूं ॼाणदा नाहीं, असीं ज़ोरी यार बणी दे। थोड़े वक्त में एॾो घटिजी छो वियो आहे? खत्म करणो आ जान जो टंगू भंजणियूं। अब तुझे उठाई सीएनजी खत्म थी है, थोड़ा तो हेॾे त मंतराणी ठेल करे छॾींदो आहियां। शाहपणनि में चिमड़ी 1 किलो खावे, किलो पथर, 1/2 किलो टमाटा, भिंडियूं, 4 किलो कुत्तो। पटड़ो भत ईअं अथव ॼण पेट जो इज़ी लोट। सूबेदार खड़पील जो पेर दोहाई थींदा ढेर। खुदा खे मञ जाही दिल न भंज जा, दुनिया छदे तू छदे न वञ जा। सुणी 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 सुणी। मूंखे जेको सम्झाइणो मां तोखे सम्झाए छॾियो। हीअ मिल्कत तुंहिंजे पीउ ॾाॾे जी नाहे। खाओ मुंहिंजी वीची वञण जो शौक़ु आहे न। बस मूं फैसलो करे छॾियो। मां पंहिंजे दरवेश भाउ खे गुम करण जो कॾहिं सोचियो बि न आहे। सभु कूड़ था ॻाल्हाइनि, मुंहिंजे पुट खे बचा अलाह जो नालो ते। हाणे आयो न रड़जी वेंदो।